Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. Our solar system. तो पहिरियां अचूं सोलर असां छाखे कोठींदा आहियूं सन खे ठीकु आहे ऐं सिस्टम असां जेकॾहिं चऊं सोलर सिस्टम इन खे गॾायूं त हीअ छा आहे त जेको सन ऐं उन्हनि जा प्लेनेट ठीकु आहे जेके प्लेनेट रिवॉल्व कंदा आहिनि अराउंड द सन जेके इहे जेको सिस्टम ठाहींदा आहिनि गॾिजी करे उनखे असां छा कोठींदा आहियूं सोलर सिस्टम। पोइ हिन में असांजा प्लेनेट सां गॾु असांजा मून्स बि अची प्लेनेट जा वरी छा हूंदा आहिनि मून्स हूंदा आहिनि ठीकु आहे उन सां गॾु असांजा हिन में एस्ट्रॉइड अची था वञनि मेट्रॉइड अची था वञनि ऐं जेको आहे जेकी माना खिड़ंदड़ तारा ऐं शूटिंग स्टार्स आहिनि कॉमेट्स आहिनि इहे सभई मिली करे असांजो सोलर सिस्टम ठाहिनि था ऐं हिन जो सोलर सिस्टम में जेको असां जेकॾहिं सेंट्रो ॾिसूं त सेंट्रो हिन जो छा आहे सन आहे ठीकु आहे सेंट्रो हिन जो सोलर सिस्टम जो छा आहे सन आहे ऐं सन माना एतिरो मास ऐं हुन में एतिरी ग्रेविटी आहे जो जेके बि प्लेनेट्स हुन जे चौधारी फिरनि था उन्हनि खे छिके करे उन्हनि जे पंहिंजे हुन मुक़ररु जॻह ते झलियूं बीठो आहे ठीकु आहे माना ज़ाहिर आहे हुनजो एतिरो मास आहे एतिरी ग्रेविटी हुनजी आहे पाण जेकॾहिं असां ॾिसूं त सोलर सिस्टम में असांजो सन त आहे सन असांजो स्टार आहे ठीकु आहे स्टार आहे त मीन्स के हीअ सेंटर आहे स्टार बि आहे त हीअ पंहिंजी रोशनी प्रोड्यूस थो करे त हीअ असांखे लाइट ऐं हीट जो सोर्स आहे ठीकु आहे लाइट ऐं हीट जेका आहे उहा असांखे सन मां थी मिले प्लस में हाणे जेकॾहिं असां प्लेनेट ॾिसूं त उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि त असांजा 8 प्लेनेट आहिनि 9 आहे असांखे प्लूटो जेको कॾहिं शामिलु हूंदो आहे हिन में त कॾहिं निकिरी ईंदो आहे पोइ पहिरियों आहे मरकरी हुन खां पोइ आहे प्लेनेट्स में जेके असांजा प्लेनेट्स आहिनि उहे टोटल 8 आहिनि पोइ आहे वीनस पोइ अर्थ मार्स ऐं जुपिटर हुन खां पोइ आहे असांजो यूरेनस सैटर्न हुन खां पोइ यूरेनस हुन खां पोइ असांजो नेपच्यून ऐं आख़िरी असां जेको आहे प्लूटो उहो हिन वक़्तु शामिलु न आहे हुनखे असां डार्क प्लेनेट्स में शामिलु कयो आहे हिननि में जेके आहिनि असांजा 4 जेके अंतरियां हिनखे असां छा कोठींदा आहियूं इंटरनल प्लेनेट्स ऐं इहे असांजा छा आहिनि इंटरनल या टेरेस्ट्रियल इनर पार्ट्स में भी काउंट करना होगा हाँ ये असांजा आहिनि टेरेस्ट्रियल इनर हाँ इनर से इंटरनल का इनर या टेरेस्ट्रियल जेके आहिनि इहे असांजा प्लेनेट आहिनि घणा 4 टेरेस्ट्रियल छो था कोठियूं हिननि खे छो त ही मेनली जेके ठहियल आहिनि उहे छा जा ठहियल आहिनि राक्स जा ठहियल आहिनि ठीकु आहे मेनली राक्स जा ठहियल आहिनि हिन जे करे असां हिननि खे प्लेनेट्स था कोठियूं उन खां पोइ ही जेके असांजा आउटर ही प्लेनेट 4 जेके आहिनि हिनखे असां छा कोठींदा आउटर बि कोठींदा आहियूं ऐं हिननि खे असां या कोठींदा आर गैसियस गैस कोठींदा हुनखे माना वॾा आहिनि गैस जा वॾा गोला टाइप वॾा आहिनि ठीकु आहे हुन में असांजो जुपिटर सैटर्न यूरेनस ऐं नेपच्यून अची था वञनि ठीकु आहे हिननि जे जेको चइनी जे विच में हिकिड़ो बेल्ट आहे जंहिंमें माना हिकिड़ा राकी जेको आहे सो बॉडी अराउंड हुन में रिवॉल्व कंदियूं आहिनि सन जे अराउंड उनखे असां छा कोठींदा आहियूं हिन में बेल्ट जेको आहे हुन विच में हिन जे में मौजूदु आहे हुनखे असां कोठींदा आहियूं एस्ट्रॉइड बेल्ट ठीकु आहे हिन में जेके एस्ट्रॉइड्स आहिनि उहे रिवॉल्यूशन कंदा आहिनि सन जे अराउंड इहे मौजूदु हूंदा आहिनि हिननि इनर ऐं आउटर प्लेनेट जे विच में हिकिड़ो बेल्ट माना पटो आहे ठहियल ठीकु आहे उन में इहे असांजा एस्ट्रॉइड्स मौजूदु हूंदा आहिनि उनजे करे असां हिनखे कोठींदा आहियूं एस्ट्रॉइड बेल्ट ऐं इहे असां जेके मेनली राक जा ठहियल आहिनि इहे ॿाहिरियां जेके आहिनि इहे छा जा ठहियल आहिनि गैसिस जा ठहियल ओके हाणे जेकॾहिं असां सन खे ॾिसूं वरी सन ॾे था अचूं त हीउ जेको असांजे टेस्ट में आम ईंदो आहे त उहो हीउ क्वेश्चन ईंदो आहे जेको जेका फिगर आहे हीअ यादि करण जो ई आहे 150 मिलियन किलोमीटर्स परे आहे छाखां अर्थ खां ठीकु आहे ऐं इनजी जेका लाइट पहुचे थी उहा असां वटि पहुचे थी अबाउट 10 मिनट्स ठीकु आहे अबाउट जो मक़सदु आहे त कुझु घटि या वधि ठीकु आहे त इहे असांजे अबाउट 10 मिनट्स में पहुची थी वञे लाइट
सारे ही बे 150 मिलियन आर अबाउट में जी बिल्कुल एवरेज जेको आहे सिस्टम। उन खां पोइ असां अचूं मरकरी। हाणे जेको मरकरी असांजो आहे इहो छा आहे फर्स्ट प्लेनेट आहे ठीकु आहे ऐं सन खे छा आहे नियरेस्ट आहे ऐं ॿियो छा आहे स्मॉलेस्ट बि आहे ऐं हिनखे मून बि कोई न आहे। हाणे जेको सन आहे असांजो मिसाल तौर हीउ सन आहे त हिन में जेको पहिरियां पहिरियां अचे थो उहो छा थियो असांजो मरकरी थियो ठीकु आहे ऐं नियरेस्ट बि थी आहे स्मॉलेस्ट बि आहे फर्स्ट बि आहे ऐं हीअ असांजो जेको आहे हिनखे कोई बि मून बि न आहे ऐं मेनली असांजो छा जो आयरन ऐं राक्स जो ठहियलु आहे ठीकु आहे। उन खां पोइ नंबर आहे वीनस जो छा जो तो वीनस जेको आहे असांजो सेकंड ते आहे त हीउ सेकंड आहे ऐं हीउ जेको आहे छा आहे ब्राइटेस्ट सभई जेके प्लेनेट्स आहिनि उन्हनि मां ब्राइटेस्ट आहे ऐं जेको असांजो स्काई आहे उन में सेकंड नंबर ते ब्राइटेस्ट आहे। फर्स्ट ते राति जो छा हूंदो आहे राति जे टाइम जी ॻाल्हि थी हले त राति जो फर्स्ट छा हूंदो आहे मून हूंदो आहे उन खां जेको सेकंड नंबर ते ब्राइटेस्ट आहे उहो छा आहे वीनस आहे ठीकु आहे। ऐं हिन जी जेका स्ट्रक्चर ऐं ग्रेविटी वग़ैरह आहे बिल्कुलु अर्थ जहिड़ी आहे इन करे हिनखे असां सिस्टर ऑफ अर्थ बि कोटींदा आहियूं छा सिस्टर ऑफ अर्थ ठीकु आहे। सो ही असांजो जेको आहे सेकंड ते आहे ब्राइटेस्ट आहे सिस्टर ऑफ अर्थ आहे छो त बिल्कुलु अर्थ जहिड़ियूं हिन जूं ख़ासियतूं आहिनि। ऐं उन खां पोइ हीउ जेको आहे त ॿ प्लेनेट्स आहिनि उन्हनि मां हिकिड़ो हीउ आहे त हीउ जेको आहे असांजो ईस्ट खां वेस्ट ॾे हिन जी जेका थींदी आहे ऑर्बिट में मूवमेंट ठीकु आहे जंहिंखे असां कोटींदा आहियूं रोटेशन छा रोटेशन हिन जी जेका आहे उहा थींदी आहे ईस्ट खां वेस्ट ईस्ट टू वेस्ट ऐं असांजी अर्थ मूव कीअं कंदी आहे वेस्ट खां ईस्ट जंहिंजे करे सिज उभरां उभरंदो आहे ओलह हलंदो आहे त हिते वरी हिन जो उत्तर हूंदो आहे वीनस ते सिज ओलह खां उभरंदो आहे ऐं ओभर वञी लहंदो आहे। ॿियो असांजो हिन में कहिड़ो थो अची वञे न हिनखे मून आहे ओके। पोइ हिन में जेका पॉइंट आहे हीअ नोट कजो त हीअ जेका हिन जेका रोटेशन आहे उहा छा आहे ईस्ट टू वेस्ट आहे जेका हिन में तव्हांजी बुक में न आहे पर इहो सुवालु ईंदो आहे वीनस खे त मून न आहे न वीनस खे मून आहे ओके। पोइ ऐं हिन में जेको आहे असांजो सिस्टर बसि हिन में ॿ टे ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो सिस्टर आहे ॿियो ब्राइटेस्ट आहे ऐं ॿियो हिन जी जेका रोटेशन आहे उहो ईस्ट टू वेस्ट आहे जंहिंजे करे हिन में वेस्ट खां सिज उभरंदो आहे ऐं ईस्ट में लहंदो आहे सिंपल आहे हेॾो को टफ न आहे। उन खां पोइ आहे असांजी अर्थ तो अर्थ थर्ड प्लेनेट आहे ऐं ओनली प्लेनेट आहे जंहिं ते लाइफ एक्सिस्ट थी करे तो हीअ असांजो ओनली प्लेनेट आहे where life exists so exist where life exists माना ओनली प्लेनेट आहे जिते लाइफ मौजूदु आहे। उन खां पोइ असां जेकॾहिं ॾिसूं त असांजो जेको अर्थ आहे उनजो हिकिड़ो मून आहे ठीकु आहे ऐं असांजो उन मून जो नालो छा आहे लूना। बाक़ी जेको आहे अर्थ जी बनावट त उन में तव्हां तक़रीबन सभिनी जो पढ़ियल हूंदो त हुन में 70% जेको आहे वाटर आहे 30% खुश्की आहे। तो असां जेकॾहिं अचूं त अच्छा हिननि में जेकॾहिं असां ॾिसूं त इहो वीनस ते इहो सेकंड नंबर ते ऐं थर्ड ते छा थियो अर्थ थियो त हीउ जेको असांजो आहे मरकरी ऐं वीनस त जेकॾहिं असां ॾिसूं त हॉटेस्ट प्लेनेट जेको आहे असांजे सोलर सिस्टम में उहो कहिड़ो आहे वीनस। हाणे वेझो कहिड़ो आहे मरकरी हिन ते इलाही सन जा रेज़ पवंदा हूंदा वेझो आहे ऐं पर इहा टेस्ट न आहे छो त हिनखे एटमॉस्फियर न आहे। एटमॉस्फियर छा हूंदो आहे लेयर ऑफ गैसिस अराउंड एनी प्लेनेट ठीकु आहे। जेको अर्थ खे एटमॉस्फियर आहे छो त हुनजे चौधारी गैसिस जो हिकिड़ो तौ ॾिनल आहे छा थींदो आहे त जीअं ई हिते राति थींदी आहे त माना हिनजो टेम्परेचर जल्दीअ में किरंदो आहे छो त हुन मां लेयर ऑफ गैसिस जेके आहिनि उहे छा कंदियूं आहिनि जेका असांजी हीट आहे उनखे वरी पोइ ते वापसि वञणु न ॾींदियूं आहिनि ठीकु आहे। हुनखे जेके असांजी गैसिस आहिनि जेके ग्रीन हाउस गैसिस आहिनि उन सां हीट जेको आहे टकराइजी वरी वापसि ईंदी आहे जंहिंजे करे हुते गर्मी मौजूदु रहंदी आहे। हिन ते उहो एटमॉस्फियर त आहे ई कोन त पोइ हिन खां जेका बि हीट हूंदी आहे राति जो एग्ज़िस्ट करे ईंदी आहे मथे स्पेस में हली वेंदी आहे कोई
वरी थधो थींदो आहे। जॾहिं त वीनस खे पंहिंजो एटमॉस्फेयर आहे ऐं ॿिए नंबर ते वेझो आहे त घणे सभिनी खां गरम कहिड़ो आहे वीनस आहे। ठीकु आहे, इहा पॉइंट बि रखोसि हिन में त माना इहो क्वेश्चन ईंदो आहे त हॉटेस्ट प्लेनेट त घणे क़दुरु असां जेकॾहिं ॾिसूं त वेझो मरकरी पहिरियों आहे त सभई तक़रीबन मरकरी ई करे ईंदा आहिनि, पर इहो छा आहे वीनस आहे। छो त मरकरी खे एटमॉस्फेयर आहे ई कोन, वीनस खे एटमॉस्फेयर आहे जंहिंजे करे हुन में गैसेस में हीट ट्रैप थींदी आहे। अर्थ खे बि पंहिंजो एटमॉस्फेयर बि आहे। ठीकु आहे, ऐं हिनजो चंड जेको आहे हिकिड़ो आहे लूना। हुन खां पोइ असां अचूं मार्स। हाणे जेको मार्स आहे हिनखे असां छा कोठींदा आहियूं रेड प्लेनेट बि कोठींदा आहियूं। ठीकु आहे, हिनखे छा कोठींदा आहियूं रेड प्लेनेट। ऐं इहो बि तक़रीबन जेको आहे सो हिनजो जेको सरफेस आहे उहो छा आहे बिल्कुलु हेठि आहे। छो त हुन में आयरन ऑक्साइड मौजूदु आहे। छा आयरन जेकर हिन जी जेका स्ट्रक्चर आहे उहा छा आहे रेड आहे। ॿी हिन में जेका आम ख़ासियत तव्हांखे यादि रखणी आहे त हिन में हिकिड़ो ओलंपस मॉन्स आहे। ओलंपस मॉन्स जेको आहे वोल्केनो। वोल्केन त सम्झो था माना ॿरंदड़ जबल। ठीकु आहे, तो सोलर सिस्टम में जेको वॾे में वॾो आहे वोल्केनो या ॿरंदड़ जबल उहो आहे इन ते असांजे मार्स ते, जंहिंजो नालो छा आहे ओलंपस मॉन्स। इहो असांजो माना वॾे में वॾो ॿरंदड़ जबल आहे, हिकिड़ो सिलसिलो आहे ॿरंदड़ जबलनि जो जेको असांजो मार्स ते मौजूदु आहे। हुन खां पोइ असांजो जुपिटर। ऐं जुपिटर असांजो हीअ आहे गैसियस प्लेनेट आहे। हीअ असां जेके बि हुया इहे छा हुया राकी प्लेनेट्स हुया। ठीकु आहे, टेरेस्ट्रियल हुया मीन्स के रात जा थियल आहे। हीअ असांजो गैसियस आहे ऐं सभिनी खां छा आहे जुपिटर छा आहे लार्जेस्ट बि आहे। ठीकु आहे, सभिनी खां लार्जेस्ट प्लेनेट आहे। हुन सां गॾु जेकॾहिं असां ॾिसूं त हिन ते हिकिड़ो आहे स्पॉट आहे। ठीकु आहे, हिन ते जेके स्टॉर्म्स आहिनि स्ट्रॉन्गेस्ट जेके स्टॉर्म्स जेके असां छा कोठींदा आहियूं सिंधीअ में तूफ़ान। ठीकु आहे, इलाही तूफ़ानी सिलसिला हिन ते पिया हलंदा आहिनि। हुन में हिकिड़ो असांजो हिन में आहे ठीकु आहे आई ऑफ जुपिटर। छा आहे आई ऑफ, इहा बि हिकिड़ो स्टॉर्म आहे। स्टॉर्म आहे असांजो हिकिड़ो तूफ़ान आहे जेको 300 सालनि खां हली रहियो आहे। त कॾहिं कॾहिं क्वेश्चन ईंदो आहे त आई ऑफ जुपिटर छा आहे। हुन में माना ईअं आहे वांगुरु माना ज़ाहिर आहे जॾहिं असांजो हवा जो दबाव कमु थींदो आहे त हुते हवा फिरंदी आहे। ठीकु आहे, जीअं असां वटि वाचूड़ा या हिन टाइप ईंदा। इहो हिते 300 सालनि खां हले थो पियो, ईअं अखि वांगुरु हुन में ॾेखारिबो आहे, जंहिंजे करे असां नथी कयूं। पोइ जेकॾहिं ॾिसूं जुपिटर त हाणे हिन में सिंपल आहे। हिन में जेके शयूं यादि रखणियूं आहिनि त हीअ गैसियस आहे, लार्जेस्ट आहे, स्टॉर्म्स हिन ते हूंदा आहिनि। ऐं प्लस में असां हीअ जेको फास्टेस्ट आहे फास्टेस्ट हिन में छा थींदी आहे रोटेशन। ठीकु आहे, माना हिन जेको पंहिंजे मदार में जेका आहे फिरण, जीअं अर्थ पंहिंजे मदार में फिरण में घणा कलाक थी लॻाए 24, त हीअ तक़रीबन 13 कलाकनि में पंहिंजे मदार में फिरी वेंदो आहे। सभिनी खां फास्टेस्ट रोटेशन जेका आहे उहा हिन जी आहे। फास्ट रेवोल्यूशन त हुनजी हूंदी मरकरीअ जी। ठीकु आहे, पर जेकॾहिं फास्टेस्ट रोटेशन जी ॻाल्हि अचे त उहा कंहिंजी आहे असांजी जुपिटर आहे, जे माना पंहिंजे मदार ते सभिनी खां तेज़ चकर कटाईंदा आहिनि। इहो बि हिन में रखिजो, इहा पॉइंट तक़रीबन ईंदी आहे क्वेश्चन्स में। उन खां पोइ हिन जो हिकिड़ो आहे गैनीमेडी। हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि गैनीमेडी, इहा हिन जो छा आहे मून आहे। ठीकु आहे, ऐं ही लार्जेस्ट मून आहे सोलर सिस्टम में। छा आहे लार्जेस्ट मून सोलर सिस्टम जो सभिनी खां वॾो मून जेको आहे इहो आहे गैनीमेडी, जेको आहे जुपिटर जो। हा, असांजो जेको मरकरी आहे हिन खां बि वॾो आहे। ठीकु आहे, सो इहा पॉइंट असांखे हिन में रखणी आहे। छो त जॾहिं बि असां टेस्टनि में ईंदा आहिनि त या त ईंदो आहे लार्जेस्ट या स्मॉलेस्ट या फर्स्ट या लास्ट, इन टाइप जा क्वेश्चन थींदा। त हिन में असां जेकॾहिं लार्जेस्ट मून ॾिसूं त इहो आहे गैनीमेडी। ऐं जेकॾहिं फास्टेस्ट रेवोल्यूशन जी ॻाल्हि ईंदी त मरकरी, जेकॾहिं फास्टेस्ट रोटेशन जी ॻाल्हि ईंदी त जुपिटर हूंदो। हुन खां पोइ आहे असांजो सैटर्न। हाणे सैटर्न
ये भी गैसियत आहे ज़ाहिर आहे जेके ॿाहिरि आहिनि सभु गैसियत आहिनि हिन जी ख़ासियत कहिड़ी आहे त हिनखे छा आहिनि चौधारी रिंग्स आहिनि ठीकु आहे ऐं इहे रिंग्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेको आहे गैसिस जा ऐं पथरनि जा ज़रात ऐं मिटीअ जा ज़रात आहिनि जेके हुनजी चौधारी रिंग ठाहियूं बीठा आहिनि ठीकु आहे। तो हाणे ही सेक्टरन जेको आहे त इहो मेनली जेको असां हिनखे सुञाणूं था छाजे करे सुञाणियो रिंग्स जे करे ठीकु आहे। ऐं हिनखे बि पंहिंजा चंड आहिनि हिन जे हिकिड़े चंड जो नालो आहे उहो यादि रखण जे लाइ ज़रूरी आहे त हिन जो जेको चंड आहे हिन जो नालो आहे टाइटन ठीकु आहे। हिन जो ख़ासि हिन जे करे आहे त हीउ जेको आहे सेकंड लार्जेस्ट आहे छो त कॾहिं कॾहिं सेकंड लार्जेस्ट बि थींदो आहे। सेकंड लार्जेस्ट छा आहे मून सेकंड लार्जेस्ट मून जेको आहे उहो असांजो कहिड़ो आहे सेटरन जो जंहिंजो नालो छा आहे टाइटन। बाक़ी हिन में रिंग्स हूंदियूं आहिनि जेके हिनजी चौधारी आहिनि ऐं हिन जो मेन जेका ख़ासियत सिंपली इहा ई आहे। हुन खां पोइ असांजो यूरिनस आहे यूरिनस बि गैसियस आहे ऐं इलाही सभिनी खां कोल्डेस्ट आहे जेके बि असांजा प्लेनेट्स आहिनि उन्हनि खां कोल्डेस्ट आहे। ऐं हिन में असांजो जेको आहे आइस गियांट को थींदो आहे आइस गियांट को थींदो आहे हिनखे माना वॾो आइस बर्फ़ जो हिकिड़ो गोले टाइप आहे ठीकु आहे। ऐं हिन जा मूड्स तक़रीबन इलाही आहिनि पर हिकिड़े जो नालो टाइटान याद हिन में हिकिड़ी जेका मेन ख़ासियत आहे उहा यादि रखण जी आहे त हिन जी जेका हिनखे चवंदा आहियूं इट ऑर्बिट्स ऑन इट्स साइड इहो कीअं त माना जेकॾहिं असां पढ़ियो हुयोसीं न अर्थ जेका आहे पंहिंजो जेको मदार आहे जेको हुनजो दाइरो आहे हुन ते 23 दर्जा झुकियल आहे ठीकु आहे। हुनजो मदार माना हीअं हितां ई ऑर्बिट आहे त हीअं हिन जो मदार हीअं आहे बीठा ठीकु आहे। माना हिन में जेका एंगल थी ठहे उहा घणनि जी थी ठहे 23.5 त जेको असांजो मिसाल तौरु हिन जो हीउ जेको असां नॉर्थ पोल हिते आहे ऐं साउथ पोल हिते आहे पर जेको असांजो यूरिनस आहे त उहो ऑर्बिट में बिल्कुलु फिरियल आहे माना ईअं सम्झो 90 डिग्री खां बि अबोव ते 90 डिग्री खां अबोव ते मक़सदु हीअं आहे त हिन जो पोलर जेके रीजन आहिनि उहे हीअं आहिनि नॉर्थ पोल हेॾे साउथ पोल बिल्कुलु हीअ छा आहे बिल्कुलु पंहिंजे साइड ते टिल्ट थियल आहे 90 डिग्रीअ खां अबोव 90 डिग्री थियल आहे ठीकु आहे। त हिन जेका मूवमेंट आहे हीअ जेका हिनजी रोटेशन आहे उहा किथे थी हिन जे साइड ते थी थिए हुन त हीअं बीठल हुजे छो त हिन जा पोल्स हीअं आहिनि पर हीअ बिल्कुलु फिरियल आहे सॼो जो सॼो फिरियल आहे ऐं 90 डिग्रीअ खां बि अबोव ते फिरियल आहे। तो हिन जी जेका मूवमेंट हुनजी साइड जेके आहिनि उहे उन्हनि सां हलंदो आहे जेका रोटेशन हिनजी आहे ठीकु आहे। इहा मेन हिनजी पॉइंट आहे। उन खां पोइ आहे असांजो नेपच्यून नेपच्यून त इलाही परे आहे 14 चंड बि अथसि ठीकु आहे पर हाणे हुन में का ख़ासि ॻाल्हि अहिड़ी कोन्हे यादि करण जी जेका असांखे टेस्ट में कमु बाक़ी 8हों प्लेनेट आहे त इहो असां यादि करणु आहे त माना जेकॾहिं असां सोलर सिस्टम में लास्ट प्लेनेट जी ॻाल्हि कयूं त उहो कहिड़ो आहे नेपच्यून आहे ऐं जेकॾहिं फर्स्ट जी ॻाल्हि कयूं त मर्करी। हुन खां पोइ नेक्स्ट टॉपिक आहे मेट्रॉइड एस्ट्रॉइड ऐं कोमेट। ऐं ॿिया आहिनि असांजा तो ही जेके ॿई आहिनि इहे छाजा ठहियल आहिनि राक्स जा। एस्ट्रॉइड असां पढ़ी आयासीं त एस्ट्रॉइड किथे मौजूदु हूंदा आहिनि एस्ट्रॉइड बेल्ट में मौजूदु हूंदा आहिनि जेको असांजो मार्स ऐं जुपिटर जे विच में आहे मतिलबु होॾां टेरेस्ट्रियल ऐं असांजा प्लेनेट्स आहिनि ऐं हेॾां असांजा गैसियस प्लेनेट्स आहिनि हुनजे विच में हिकिड़ो हद सम्झो ठहियल आहे हिकिड़ो बेल्ट आहे जंहिंमें असांजा एस्ट्रॉइड मौजूदु हूंदा आहिनि। पोइ इहे असांजा हूंदा छा आहिनि रॉक्स जा ई पीसिस हूंदा आहिनि ठीकु आहे वॾा पीसिस हूंदा आहिनि जेके असांजा हिन में रिवॉल्यूशन कंदा आहिनि पोइ कॾहिं कॾहिं उतां निकिरी असांजे ज़मीन ते अचे किरंदा आहिनि ठीकु आहे। बाक़ी जेके असांजा मेट्रॉइड्स आहिनि इहे बि रॉक्स जा आहिनि पर इहे असांजे सॼी यूनिवर्स में फैलियल आहिनि। एस्ट्रॉइड सिंपली इन ताईं महदूद हूंदा आहिनि घणे में घणा हिते हूंदा आहिनि हितां पोइ थ्री अर्थ में थींदा आहिनि। बाक़ी जेके असांजा मेट्रॉइड्स आहिनि इहे छा में असांजो जेको सोलर सिस्टम आहे उन सॼे में मौजूदु आहिनि। ऐं मेट्रॉइड हिकिड़ी ख़ासियत इहा आहे त हीअ जॾहिं बि मेट्रॉइड्स सन जे नियर वेझो वेंदा आहिनि त हीअ छा कंदा आहिनि ॿरणु शुरू कंदा आहिनि ठीकु आहे। हीअ छा कंदा आहिनि ॿरणु शुरू कंदा आहिनि। पोइ हिननि में जॾहिं हीअ मथे वेंदा आहिनि त हिननि में असांजो मेट्रॉइड्स सन में अच्छा हीअ मेट्रॉइड्स जेके आहिनि असांजा अर्थ में ईंदा आहिनि अर्थ ॾे ईंदा आहिनि त ॿरंदा आहिनि ठीकु आहे। जेको छाजे करे हुन अर्थ जो जेको आहे एटमॉस्फेयर
तो जॾहिं मेट्रॉइड ईंदा त अर्थ जेको एटमॉस्फेयर आहे छो त फास्ट स्पीड में ईंदा त जॾहिं अर्थ जो एटमॉस्फेयर क्रॉस कंदा आहिनि त उन्हनि में इन्हनि में छा पैदा थींदी आहे फ्रिक्शन हुन सां जॾहिं हुन मां क्रॉस कंदा आहिनि फ्रिक्शन थींदी आहे जंहिंजे करे माना ही छा कंदा आहिनि ॿरण हुननि मां हीट निकिरंदी आहे त उहे ॿरंदा ईंदा आहिनि त हिननि खे असां छा कोटींदा आहियूं शूटिंग स्टार ठीकु आहे माना ॿरंदे अची ईअं आसमान खां हेठि ईअं ॿरंदे नज़र ईंदा आहिनि हेठि अची किरंदा बि आहिनि हिननि जा टुकड़ा हिननि खे असां छा कोन्दा शूटिंग स्टार छो त जॾहिं अर्थ जो जेको एटमॉस्फेयर आहे हुन सां मिलंदा आहिनि त उन्हनि में फ्रिक्शन जे करे हीट पैदा थींदी आहे जंहिंजे करे छा शुरू कंदा आहिनि ॿरण उन खां पोइ असांजा कॉमेट्स आहिनि तो कॉमेट्स सिंपली असांजा आइस ऐं जेके असांजा मिट्टी ऐं रॉक्स जा ई ठहियल हूंदा आहिनि ठीकु आहे ऐं ॿियो असांजा छा गैसिस जा ही जेके आहिनि ही असांजा वेंदा आहिनि सन जे जॾहिं क़रीब वेंदा आहिनि त हिन में जेका गैसिस आहे या आइस आहे उहा छा थींदी आहे रिझंदी आहे हिननि में हिकिड़ो विच में एरिया हूंदी आहे हुनखे असां छा कोटींदा आहियूं न्यूक्लियस ऐं जॾहिं सन जे ईअं वेझो पहुचंदा आहिनि मिसाल तौर हीअ असांजो सन आहे त हिन सन मां हुननि खे छा लॻंदी आहे हीट त हिननि जी जेका आइस आहे उहा धुएं जे सूरत में पोइ ते छा थींदी आहे गैसिस ऐं आइस उहे रिझंदियूं आहिनि त हिन में छा ठहंदो आहे पुछ वांगुरु ठहंदो आहे हिनखे असां छा कोटींदा आहियूं तेल उहो धुएं वांगुरु हिन जे पोयां नज़र ईंदो आहे जॾहिं बि सिज जे वेझो वेंदा त हिननि में माना हीट जे करे ई छा थींदा रिझणु शुरू थींदा हिननि मां आइस ऐं हिननि जी जेके गैसिस मौजूदु आहिनि पोइ उहे पोइ ते हिननि मां निकिरंदियूं जॾहिं हिन पुछ वांगुरु असांखे नज़र ईंदी पोइ हिन जो मर्कज़ आहे हुनखे असां न्यूक्लियस कोटींदा हिन मां जेके गैसिस पोइ ते एवापोरेट थियनि थियूं हुनखे असां तेल कोटींदा जॾहिं बि सिज जे वेझो ईंदा त हिन जो पुछ ऐं पाण ॿरंदे ई नज़र ईंदो आहे ऐं हिननि में मशहूरु हिकिड़ो आहे कोमेट हा घणनि सालनि खां 74 सालनि खां अच्छा तो इहो मशहूरु आहे माना हेली जेको साइंटिस्ट हुन दरियाफ़्त कयो हुनजे करे असांखे कोटींदा इहो मशहूरु आहे इहो जॾहिं बि सिज जे वेझो ईंदो आहे माना हुन पास कंदो आहे त पोइ 74 सालनि खां पोइ चए थो साईं असगर साहिब त नज़र ईंदो आहे ठीकु आहे